मीरपुर खास के पासे में छोकरी मौली साहब जी न्याणी मौली साहब बेचारो मस्जिद जो पेश इमाम उनकी न्याणी वही आ पढ़ने स्कूल में 8 सालन जी आमना स्कूल वही वापस घर न पहुती उन 8 सालन जी छोकरी के 3 जणन अगवा कयो आ हिकड़ो खास के लिया जनो नालो जाहिदा ब शाहन सैद सगोराइन उन्होंने अगवा कयो 3 डी उन न्याणी के बुखियो उंजो रखी उन सा जिना कई तन 3 न्याणी के मारे उन जो लाश बोरी में बंद करे वाह में लुड़ायो तन जेके माइट मानी रखो आमना जे इंतजार में वेठा हुआ उन्हनि खे लाश मिलियो आहे उन्हनि जे घरनि में उभ ॾारींदड़ दाहूं आहिनि पर पुलिस ऐं अलाए कंहिंजा वॾेरा ओ जवाबदारनि वहशी दरंदन इन्हनि कातिलनि ऐं ज़ानियुनि खे बचाइण में पूरा आहिनि त इन्हनि खे बचायो इन्हनि ते केस न दाख़िल थिए ऐं खून जे केस में फांसी खाई वेंदा उते सिर्फ़ु आलिम पहुता आहिनि जमियत उलमा इस्लाम जा दिन वञी करे उन्हनि सां हमदर्दी कई आहे न त अलाए कंहिंजा वॾेरा कातिलनि खे बचाइण में पूरा आहिनि एॾा ज़ुल्म आहिनि हिन मुल्क में जो न्याणियुनि सां थोरी ज़राऊं पयूं थियनि न्याणियुनि खे उछलायो पियो वञे मुंहिंजा दोस्त इहो मुआशिरो कीअं सुधरे इहो निज़ाम कीअं सुधरे ऐं जे लाइ वाइदो त करियूं पिया तबलीग वारा हलनि पिया मदरसा हलनि पिया कोन सुधरंदो कसम खुदा जो ॿुधी छॾियो इन ला यज़ो बिल सुल्तान माला यज़ो बिल क़ुरान मुंहिंजे आका फरमायो त रब्बुल आलमीन सुल्तान ऐं बादशाह जे ज़रिए उहो कमु वठंदो जेको कमु क़ुरान सां कोन थी सघंदो जेको कमु पधर सां थींदो अल्लाह ने कुरान में फरमाया वकीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन अल्लाह ने फरमाया नमाज पढ़ो कुरान न पढ़ी बुझाई दो पढ़ो था और ना पढ़ो अल्लाह ने फरमाया या अय्युहा नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन ऐ नबी मोमिनन जे औरतन के चो त पर्दो कन कोन थियूं कन वायदा करे करे बेजार थी पियायूं हाणे हाणे यो कीअं सुधरे माहौल पर्दो बचे नमाज अचे मस्जिदूं आबाद थियनि मदरसा मौलवियुनि खे तहफ़ुज़ मिले मदरसनि खे तहफ़ुज़ मिले मुल्क मां गंद निकिरे बुराई निकिरे ज़ुल्म निकिरे रिश्वत निकिरे मिलावट निकिरे क़ुरान जो निज़ाम अचे उन जे लाइ छा हुजे हे माण्हू कीअं सुधरंदा मुआशिरो कीअं सुधरंदो पादर मौलाना फज़ल रहमान साहब खे वज़ीर आज़म था करियूं पाकिस्तान जो राशिद महमूद सुमरे के वजीर आला था करियूं साईं मुराद अली क्या मुराद अली शाह के चवंदा त तूं चढ़ घोड़ी ते हली खरनि ऐं देरनि मां अन्न पिन जेको तव्हांजे माइटनि जो पुराणो धंधो आहे राशिद महमूद के वजीर आला था करियूं मौलाना फज़ल रहमान वजीर आज़म पाकिस्तान जो मौली अब्दुल रहमान डंगरा जेके करियूं था डीसी दिल्ली नौशहर पहिरियों जो मौली अब्दुल कयूं फुल वेठो आहे इहो मूंखां थुलो बि आहे हिनखे करियूं था एसएसपी हे जेके बि मौली वेठा आहिनि ॾाढियुनि वारा आहिनि सभिनि खे भर्ती करियूं था पुलिस में हींअर जेका पुलिस आहे न जहाज़ भरे समुंड में था ॿोड़ियूं घणेई हराम खाधो अथव मुरा मरो हिते हाणे इन्हनि सभिनि खे ॿोड़े हे मौलवी सभु पुलिस में भर्ती थिया आहिनि हाणे बंदूकूं ऐं वर्दियूं हिननि वटि आहे हिकिड़े मौलवी खे चवंदा था मस्जिद में बांग ॾे 50 मौलवी बंदूकूं खणी शहर में घड़ी पिया हिकिड़े मौलवी मस्जिद में बांग ॾिनी आहे 50 मौलवी शहर में घड़ी पिया नुमाज़ हलो था न छा था चओ इहा अछी ॾाढी कसम ख़ुदा जो जेमहिल पादर फिरियो न तेॾी महिल पलीत कांच सां पहिरीं सफ़ में 150 रकातूं नफ़िल अलाह नमाज कोन पढ़ंदो हा हिकिड़ो हफ़्तो त टेस्ट फ्री हूंदी आहे टेस्ट डोज फ्री हूंदो ओ खारको मिठियूं खारकूं हलेला हलेला खारकूं खारकूं खाइण वात हाण वात में इहा टेस्ट फ्री हूंदी आहे डॉक्टरनि वटि बि टेस्ट डोज लॻल उहो फ्री हूंदो हिकिड़ो हफ़्तो असांखे टेस्ट ॾियो पोइ अवीं ॾाढा जवान पोइ फिरे वठिजा इंशाअल्लाह ताला मुलऊं चढ़ंदो कोन्हे जे चढ़ंदो त लहंदो कोन ऐं मुलऊं चढ़ंदो लहंदो कोन इन डप में असांखे ॾिन कोन हमरा हिकिड़ी जी माई खे बुखार अची वियो सो वरी ॿिए दोस्त खे चई यार मुंहिंजी माई ठीकु कोन्हे हुनखे बुखार लहे कोन डॉक्टरनि वटि डोड़ी डोड़ी बेज़ार थिए की तूं चरियो ई डॉक्टरनि वटि छो थो वञे डॉक्टरनि वटि न वञ पंहिंजे मस्जिद जो पेशवाम जेको आहे न मुलऊं इन जो फीणो ऐं दम हिकु टमा वञ न मुले अचु माई खे दम कराए त इंशाअल्लाह माई ठीकु थी
तो ठीक है तो माई के वठी वियो मोले ना माई तो हिन में ग़ैबात आहे छॾे वञ ॿ टे ॾींहं पढ़ाई थींदी वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ पाण वग़ैरह अची ॾे ख़बर माई तो नहीं ठीक थी वही बुखार लही कि बुखार माई तां लही आहे पर मुल्लो लहे कोन चढ़ंदो कोन चढ़ंदो लहंदो कोन टेस्ट डोज फ्री में असांखे हिकिड़ो हफ़्तो ॾियो पोइ वरी लाहे वठिजा सोंटो हुजे साण त गॾु कोई निकिरे ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण मुंहिंजी ओ मुंहिंजी न्याणी मुंहिंजी भेण कुरान तो फरमाया अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाल मोमिनीन पर्दो कर घर मां निकिरी वॾी चादर खण बाहर माण्हू वेठा आहिनि के चङा के मथां तोमें ॾियारींदा माहौल ख़राब थींदो पोइ फोटो निकिरंदा पोइ इश्क वधंदो पोइ मिसकालूं ईंदियूं पोइ नंबर सेव थींदा पोइ पैकेज थींदा पोइ माहौल ख़राब थींदो अम्मा पर्दो कर अम्मा ॿुधे न कॾहिं सुणे कानून करे छॾियो अॼु खां पोइ जेका माई बेपर्दा हलंदी उनखे 25 साल थी पवंदो जो मुड़ुस खे 40 साल थी कानून कढी असांखे पादर ॾे नंढियूं त ठहियो पर पोड़ियूं जेके 90 सालनि जूं कुराड़ियूं खार कजड़े बूथ सां इंशाअल्लाह ताला तेॾीमहिल पादर पर्दो तेॾीमहिल 13 मीटरनि जो असली बुर्को तुर्की टोपी वारो जंहिंमें विझण थी वेंदी ख़बर बि कोन पवंदी चंपल गाड़ी आया कान यो निजाम जेकॾहिं चाहियो था मुल्क में गंद निकिरे अजर इंसाफ वारो निजाम अचे हया वारो पर्दे वारो नमाज वारो कुरान वारो निजाम अचे इनखे जो हल सवाइ जमियत उलमा इस्लाम जे साथ ॾियण जे ॿियो को बि नज़र नथो अचे तंहिंजे करे अॼोके प्रोग्राम जे हिन वसात सां आउं तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा मुअदबना गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं चङी ज़हन जा ऐं चङी सोच जा माण्हू आहियो त जमियत जो साथ ॾेई हिन मुल्क जे मुस्तक़बिल खे तब्दील करे अल्लाह जे क़ुरान वारे निज़ाम जो बोल बाला करियो जो इंशाअल्लाह जमियत उलमा